सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लौला यन्हाहुमुर रब्बानियून वल अहबार अन क़ौलिहिमुल इस्म व अक्लिहिमुस सुहत लबिस मा कानू यफ़अलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खाव्यो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं को न पहुतो वियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। व्यो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही। औसाफ उन जे जो बयान कहड़ो करे आजिज़ ज़ुबान। मालिक वजह जो मदह खान हसनत जमी खिसालिही। इदरीस जी सबके सदा आबा अदब ही इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान बुजुर्गो, मुहब्बत सां मुर्शिदन करीमन जे दरबार ते अचण वारा भाइरो ऐं नौजवानो, ये शानदार नूरानी ऐं रूहानी प्रोग्राम जंहिंमें अल्लाह अज़्ज़ व जल्ल मूं गुनहगार ऐं अवां सभिनी शायकीन ऐं सालकीन खे हाज़िरी नसीब फरमाई आहे। असांजे मुर्शिद हज़रत क़िबला सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन जो सालियानो उर्स मुबारक आहे, जंहिंजी सरपरस्ती जंहिं प्रोग्राम जी अॻुवाणी सदनी शहज़ादा असाईं तव्हांजा शेख हज़रत क़िबला सजन साईं मद ज़िल्ल आली जन फरमाए रहा आहिनि। इन नूरानी रूहानी ऐं प्यारे प्रोग्राम में काफ़ी वक्त अॻु में मूंखे दोस्तनि फरमायो हो तव्हां जो मौज़ू आहे सुहिणे इमाम रब्बानी जे शख़्सियत ते अर्ज़ करणु। असांजे मुर्शिदनि जो सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो आहे, दिल जे ज़िक्र वारो सिलसिलो आहे, क़ल्बी ज़िक्र जो सिलसिलो आहे, तस्वे बातिन जो सिलसिलो आहे, तज़के क़ल्ब जो सिलसिलो आहे, जंहिंमें हथ कार ॾे हूंदो आहे, दिल यार ॾे हूंदी आहे। इन ई सिलसिले खे अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे प्यारनि क़ुरान करीम जे आयत वज़्कुर रब्बक फी नफ्सिक तदर्रुअन व ख़ीफ़तन व दूनल जहर मिनल क़ौल बिलग़ुदुव्वि वल आसाल मां वरतो आहे। अल्लाह ताला फरमायो पंहिंजे रब जो पंहिंजे अंदर में, पंहिंजे नफ्स में, पंहिंजे वजूद में ज़िक्र कर, सुबुह ऐं शाम ज़िक्र कर, गाफ़िलनि मां रह ऐं अल्लाह ताला खे इंतिहाई आजिज़ी ऐं ज़ारीअ सां अर्ज़ करे पंहिंजी दुनियावी ऐं उखरवी कामयाबी फलाह हासिल कर। इन सिलसिले में हज़रत क़िबला सजन साईं दामत इनायत हुजन खां, हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह खां, हज़रत पीर मिठा साईं रहमतपुरी रहमतुल्लाह अलैह खां जेकन सिलसिलो खणिजे थो त हज़रत ख़्वाजा फज़ल अली खां थींदो, विच ते ईंदो आहे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ़सानी सैयदना व मुर्शिदना अशैख अहमद सरहंदी फारूकी नक्शबंदी कुद्दस सिर्रुल अजीज जाते गिरामी, जन जो सिलसिलो पाबंदी शरीयत जी, इत्तिबा इताअत सुन्नत जी ऐं वहदतुल वजूद जे बजा वहदतुल शुहूद वारो आहे। अल्लाह ताला जा प्यारा बानणो, वहदतुल वजूद ऐं वहदतुल शुहूद इन जी सफ़ाई या इन जी समझाणी या इन जे मुतालिक तहकीकात पेश करणु उहा अॼु मुंहिंजे हिन मौज़ूअ में नाहे। मां सिर्फ़ इहो तव्हांखे ॿुधाईंदुसि त काफ़ी मशाइख़, काफ़ी बुज़ुर्ग वहदतुल वजूद ते हलिया
गैर मुक़ल्लिद उलमा उन वहदतुल वजूद जे नज़रिए के कुफ्र समझंदे उन्हनि बुजुर्गनि ते काफ़िर हुजण जी फतवा ॾिनी। पर असां तव्हांजे नक्शबंदी सिलसिले जे कामिल वलीय मुर्शिदनि जे मुर्शिद रूहानियत में रहबर हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी कुद्दस सिर्रहु नूरानी जन फरमायो त मां वॾी तहक़ीक़ खां पोइ वहदतुल वजूद जे बजा वहदतु शुहूद जो नज़रियो क़ाइमु कयो आहे। उन में को बि अहिड़ो मसालो नथो मिले, का बि अहिड़ी ॻाल्हि नथी मिले जो गैर खे मौक़ो मिले ऐं उहो उन ते का फतवा ॾे। सुहे इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जो नज़रियो आहे वहदतु शुहूद। इहो ई नज़रियो नक्शबंदी बुजुर्गनि जो हो आहे ऐं रहंदो। हजरत इमाम रब्बानी, इहो रब्बानी जो लफ़्ज़ अल्लाह जे क़ुरान करीमा वरतल आहे। उहा प्यारी आयत जेका मूं जे अॻियां पढ़ी उन में अल्लाह ताला इरशाद फरमायो लौला यन्हाहुमुर रब्बानियून अन कौलिहिमुल इस्म व अक्लिहिमुस सुहत। अल्लाह फरमायो रब्बानी आलिम, रब्बानी मुजाबाना, रब्बानी बुजुर्ग पंहिंजे महबूब जी उम्मत खे छो नथा झलीन त उहे गार गुनाह वारी ॿोली न कनि, ग़लत गुफ़्तो न कढनि ऐं हराम खाइण खां पासो कनि। अल्लाह साईं रब्बानीन जे मथां इहा ज़िमेदारी आयद कई ऐं फरमाई छो नथा झलीन रब्बानी उलमा लौला यनहाहुमुर रब्बानियून वल अहबार। ऐं ॿिया वॾा आलिम बि छो नथा झलीन, छो नथा हक़ चवनि, छो नथा सच चवनि, छो नथा सिधी ॻाल्हि बयान कनि। अन कौलिहिमुल इस्म व अक्लिहिमुस सुहत, गुनाह जी ॻाल्हि ॿोल खां रोकीन ऐं हराम खाइण खां रोकीन। यानी रब्बानी उलमा जी, रब्बानी बुजुर्गनि जी, रब्बानी सालिहनि सालिकनि जी ज़िमेदारी आहे त उहे पंहिंजे मुतअल्लिक़नि खे, पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजे फ़क़ीरनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे वास्ते वारनि खे, बल्कि मुस्तफ़ा जे जमी उम्मत खे जिते संदन पैगाम पहुची सघे थो उन ख़राब ॻाल्हि खां बि रोकीन ऐं हराम खाइण खां बि रोकीन। जेके रोकींदा झलींदा इहे आहिनि रब्बानी उलमा, इहे आहिनि रब्बानी औलिया। सोहणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सैयदना अलीजुल मुर्तज़ा करमल्लाह वजह करीम जी ज़ाते गिरामी फरमायो त मां हिन उम्मत जो रब्बानी आहियां, मां हक़ चवंदो आहियां, सच चवंदो आहियां, गुनाह ॻाल्हाइण खां रोकींदो आहियां, हराम खाइण खां रोकींदो आहियां। अन रब्बानी हाज़िहिल उम्मत, हिन मुस्तफ़वी उम्मत जो रब्बानी मां आहियां। हज़रत नबी पाक जे प्यारे सोट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जंहिंखे हिब्रुल उम्मत चवंदा आहिनि, क़ुरान करीम जे तफ़सीर में एॾी महारत हुई, एॾो क़ाबिल हुयो जो उन खां वॾा वॾा ताबई सगोरा, वॾा वॾा आलिम सगोरा अचे क़ुरान करीम जे आयतुनि जा शान नुज़ूल पुछंदा हुआ, असबाब नुज़ूल पुछंदा हुआ, क़ुरान पाक जी माना मुराद पुछंदा हुआ, सिखंदा हुआ। उन सुहेब फरमायो आहे पंहिंजे हिक कौल में त मां हिन उम्मत जो रब्बानी आहियां। इहो लक़ब हलंदे हलंदे असां ऐं अवां जे सिलसिले जे शेख, मुर्शिदनि जे मुर्शिद, रहबरनि जे रहबर,
कामिलन मा कामिल हजरत इमाम अहमद सरहंदी इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी के मिलियो वा जंहिंजूं इल्मी ख़िदमतूं जंहिंजूं दीनी ख़िदमतूं जंहिंजी तसनीफ़ तालीफ़ जंहिंजी मकतूबात शरीफ़ अॼु ताईं मौजूं हणंदड़ समुंड वांगुरु मौजूं हणी रही आहे ऐं पूरी दुनिया में उन अल्लाह जी कामिल वलीअ जो इहो नक्शबंदी सिलसिलो इहो ज़िक्र जो तरीक़ो जारी ऐं सारी आहे। असांजे सिंध जे कामिल वली सोने शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि इन सिलसिले ॾे इशारो कंदे रहनुमाई कई आहे। फरमाया तो सुठो उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाइन लिक में हर पियो काहे ओडर पियो हणे जीप पियो हलाए जहाज पियो हलाए लखे माण्हुनि में वेठो आहे खिलवत दर जलवत चवंदा आहिनि मुतसव्विफ़ हिनखे भली हज़ारे माण्हुनि में वेठो हुजे ज़ुबान तोसां पई ॻाल्हाए हथ ॿिए सां पियो मिली कदम भली हलंदो रहे पंधु कंदो रहे पर इन कैफ़ियत में बि हू अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली न हूंदा आहिनि। सुट उन्हनि जो सफ़िरो जे पर में पिञाइन आवाज़ अरट जो साह न सुनाइन लिकायो लतीफ़ चवे कंबियो कताइन जे मानक मोटाइन तब मुल्ह महागो उन्हनि जो फरमाए थो निहाई खानी हो सुख मुंहिंजा सुपरी सड़े सारो ॾींह ॿाहिरि बाफ़ न निकिरे। अल्लाह जी पाक ज़ात जो ज़िक्र दिल वारो ज़िक्र क़ल्बी ज़िक्र अंदर जो ज़िक्र एॾो वसीउ मैदान रखंदो आहे जो उन में जेके आया तन वॾियूं वॾियूं मंज़रूं माणियूं हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी औलादा अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन ख़त्ताब जो यानी साईं जो नसब जो सिलसिलो 28 वास्तन सां तक़रीबन हज़रत अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन ख़त्ताब सां मिले थो। ओहो अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब जंहिंखे मदीने वारे आका फरमायो या हदीस ॿियनि किताबनि में बि आहे पर हज़रत पीरनि जे पीर सोणे गौसुल आज़म सय्यदना अब्दुल कादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु नूरानी पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में बि आंदी आहे त मदीने वारे आका हज़रत उमर खे फरमाए उमर तो में एतिरो तजल्लियात ऐं अनवार आहिनि तुंहिंजे क़ल्ब में एतिरी त सिज खां तेज़ रोशनी आहे जो जंहिं वाट सां तूं लंघंदो आहीं शैतान उहा वाट ई छॾे भॼी वेंदो आहे। शैतान खे मजाल न आहे कुवत न आहे जो उन वाट सां हली सघे उन वाट सां बीही सघे तुंहिंजो पाछो पवंदो आहे त शैतान भॼी वेंदो आहे। ओहो अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब जो मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो त मेराज वारी रात जॾहिं मां जन्नत जो सैर पियो कयां मूंसां जिब्रील बि गॾु आहे ॿिया मलाइक बि गॾु आहिनि घुमंदे घुमंदे मां हिकिड़ी महल खां लंघियो आहियां आलीशान महल आहे तमामु ख़ूबसूरत महल आहे उन जे दरवाज़े ते हिकु हूर वेठी आहे जेका बानीअ जी शक्ल में सूरत में आहे उन खां पुछां थो ही महल कंहिंजो आहे उन ॿुधायो सुहिणा नबी ही अव्हां जी प्यारी अमीर उमर जो महल आहे हू अञा धरतीअ ते मौजूद आहे अल्लाह ताला अॼु ई उन जे लाइ महल तैयार कराए छॾियो आहे। ऐं मून मिस्कीन उन जी शान में मनक़बत लिखी हुई जंहिंजो हिकिड़ो मिसरो शायदि मूंखे यादि हुजे मूं उन में छा अर्ज़ु कयो हो रब जो तो ते फारूक ज़म फज़ल
रब जो तो ते फारूक आज़म फज़लवा न्याणू मोहम्मद मुस्तफा सहरो अली मुर्तजा न्याणू मोहम्मद मुस्तफा सहरो अली मुर्तजा रब जो तो ते फारूक आज़म फज़लवा दिल बर तो लाए दुआ घुरी महबूब दुआ घुरी या अल्लाह उमर बिन खत्ताब के मुसलमान करी दीन जी ताईद कर दीन जी ताईद कर अल्लाह से चया महबूब इहो नऊज़ बिल्लाह अंदर जो खोटो आहे तुझे अहल बेत जा हक़ खाई वींदो तुझे बच्चन के परेशान कंदो तुझे लाइ हीअं कंदो इन लाइ दुआ न घुर मदीने वारी दुआ घुरी आहे अल्लाह कबूल फरमाई आहे दिल भर तो लाइ दुआ घुरी दीन ते आए तॾहिं वरी बेशक बा ला बख्त है बेशक बा ला बख्त है कुफार ते सख्त है रब जो तो ते फारूकी आज़म फज़लवा रब जो तो ते फारूकी आज़म फज़लवा न्याणू मोहम्मद मुस्तफा सहरो अली युल मुर्तजा रब जो तो ते फारूकी आज़म फज़लवा सुनो इमाम रब्बानी उन अमीरुल मोमिनीन हजरत उमर बिन खत्ताब जे नस्ल माही नसब माहे नसबी तौर हजरत उमर जो औलादा पर सिलसिले में हजरत अबू बकर सिद्दीक जो औलादा जो नक्शबंदी सिलसिलो कल्ब जे जिक्र जो सिलसिलो कल्बी रूहानियत हासिल करण जो फैज़ हजरत अबू बकर सिद्दीक के मदीने जे घोट दिनो महबूबन करीमन सिद्दीक के नवाजो ऐ पान फरमायो मा सब्बल्ला फी सदरी शैन इल्ला सब्बतुहु फी सदर अबी बकर जेकी अल्लाह ताला मुझे सीने में पलटायो आ मु अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छड़ियो आ त हजरत इमाम रब्बानी सिलसिले जे लिहाज सां हजरत अबू बकर सिद्दीक जो औलादा ऐं नसब जे लिहाज सां हजरत अमीर उमर जो औलादा ऐं जेको अबू बकर सिद्दीक खे नथो मञे या अमीर उमर खे नथो मञे ओ नक्शबंदी सॾाइण जो हक़ नथो रखे छो त उन जो नक्शबंदी सॾाइण तॾहिं सही थींदो जॾहिं अबू बकर सिद्दीक खे मञे उन जे सिलसिले खे मञे उन जे फैज़ खे मञे उमर सुहणे के मञे उन जे नसब जे सिलसिले के मञे ए ॿई फैज़ जा बहर उन्हनि जो मजमा मखज़न मरकज़ आहे त हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फ़सानी पाण असुल सरहंद शरीफ जा आहिनि उलमा लिखियो आहे त सरहंद जी असल इबारत आहे सहरंद माना शींहन जो मरकज साईं जो ही सरहंद शरीफ ॻोठ अञा न ठहियो हो वक़्त जो बादशाह तां लंघियो आहे उन जे ख़्याल में आयो माण्हुनि बि चयो त साईं ही वीरान इलाइक़ो आहे हिते तव्हां हिकिड़ो शहर आबाद कयो हितां को माण्हू लंघे बि नथो शींहनि जे डप खां जंगल जानवर हनि था पिया बादशाह पंहिंजी मिनिस्टर खे चयो वज़ीर खे चयो त हिते वॾो किलो ठहराए ऐं वॾो कोट ठहराए उन में मां पंहिंजो रहण जो मर्कज़ बि बनायां पासे खां शहर बि बनायां जॾहिं मज़दूर राज़ा मिस्त्री गॾु थिया सॼो ॾींहुं उन कोट ऐं किले खे खणनि
सुबह जो अचन त रात जो अला केर ड्राहे वियो, अला केर ड्राहे वियो। हैरान थी ॿ टे ॾींहं उहो सिलसिलो हलियो। बादशाह जे लश्कर में हिकिड़ो बुज़ुर्ग हो, उनखे चई त हिन जो इलाज छा आहे, हिन जो हल छा आहे। उन चयो त साईं, अव्हां जे लश्कर में हिकिड़ी हस्ती आहे, हिकिड़ी शख्सियत आहे, हिकु जवान आहे, हिकु कामिल वली आहे। उनखे रहायो त ही शहर ठहंदो, न त कोन ठहंदो, इहो कोट बीहंदो, न त कोन बीहंदो। उहो जंहिंखे रहायो हो ओ सुहिणे इमाम रब्बानी जो सिलसिले में ॾाढो थे ख़ाजा रफ़ीउद्दीन सुहिणो रहमतुल्लाह अलैह रहायो हो। उन इन ॻोठ खे किले खे आबाद कयो, उन जो ड्रहण बंदि थी वियो, शींहं इलाइक़े मां निकिरी विया। पहिरीं सरींदा सहरंद, पोइ सॼो वो सरहंद। जंहिं शहर में हज़रत इमाम रब्बानी ॼाओ। मुंहिंजे हिकिड़े शेर में आहे, इमाम रब्बानी सोने जे मुतालिक़ कई मूं मनक़बतूं ठाहियूं आहिनि, पर उन में हिकिड़ी इहा बि आहे, सरहंद वारा साईं तो ते सलाम आहे, सरहंद वारा साईं तो ते सलाम आहे। जेको सचो सुनिया, जेको सचो सुनिया तुंहिंजो गुलाम आहे, जेको सचो सुनिया तुंहिंजो गुलाम आहे। सरहंद वारा साईं